जेको हिते पढ़े क़बर में ईअं चवंदो न, जेको हिते ही न पढ़े मलाइकनि खे चवंदो गोडली ताणे ॾे ॿ टे सूटा हणा। अहिड़ो गोडले पारींदई जो सालनि सर मां तूं होनी। माण्हू कराची विया मोटी आया, लाहौर विया मोटी आया, रायविंड विया मोटी आया, उमरे ते विया मोटी आया। क़बर में जेको वियो आहे त मोटियो ई न। या हिते उहो कचे जो कोराई मोटी आयो, मता हुजे को ॾाढो मुड़ुसु मलाइकनि खे ठऊं छा हणी भॼी आयो। न विढ़ो पीउ माउ सां, ख़ुदा जो कसम। माउ जो त एॾो वॾो हक़ आहे। माउ बार बार शरीयत छा थी चए, माउ को 70 दफ़ा वधीक अल्लाह प्यार, छो त माउ जो प्यार मखलूक में वध में बनी इस्राईल में ना फरमान पुट पंहिंजे माउ खे मारियो। केतिरो मारे, बाहूं भगई, पेर भगई, टोटल उज़वा कुराड़ीअ जा लठ। तभी न कुत्ते खे राम आए, खाली कट्टो खणी कट्टे में विझी बूथ बदे माउ खे वञी बेले में पूछे। जेरीअ के मूसा अलैहिस्सलाम बकरियूं बेचारियूं इडे त कट्टे मां आवाज़, अञा वेझो आयो आवाज़, अञा वेझो आयो आवाज़। पंहिंजो कन्नो न कट्टे ते रखी, उन कट्टे मां कहिड़ो आवाज़ पियो अचे, ॿुध जा कच्ची वारा। कट्टे मां आवाज़ पियो अचे, या अल्लाह मुंहिंजे बच्चे जी पार थे, या अल्लाह मुंहिंजे बच्चे जी पार, या अल्लाह मुंहिंजे बच्चे जी पार, मुंहिंजे बच्चे खे ॾुखियो ॾींहुं न ॾेखार। मूसा अलैहिस्सलाम कट्टो कुल्हे ते खयो। मौला ई मसइलो छा आहे, कट्टे मां अहिड़ियूं दुआऊं। अल्लाह पाक फरमाए कट्टो तला। मौला पोइ ॿुधाए, अल्लाह पाक फरमाए या मज़लूम माउ जंहिंखे पंहिंजे नाफ़रमान पुट मारियो आहे, मारे 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 उज़वा बनी कट्टे में विझी बेले में फिटो के तब चेती बच्चे जी पारत, बच्चे जी पारत, बच्चे जी पारत। आए मूसा कलीम एड़ियों 70 मज़लूम माउ गजन मां रब के पंहिंजा पाना अदा प्यारा। मां मुंड में हदीस पढ़ी त 4 शयूं रहमत थव, 4। हिकु न्याणी रहमत आ, हिकु ॿियो मेहमान रहमत आ। मेहमान 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 जो फज़ीलतूं घणियूं छो थो ॿुधायां, जो मूंखे जो राति मोरे में रहणो आहे। विढ़ी पइजो कोराई पछाड़ीअ मैं एकूं घिन वेंदा हूं। बरो जन्मत आयो न मेहमान, वो जो मैडा मेहमान है, वो जो मैडा मेहमान है, छिके छिके काटन या कपड़ा फाड़ी छिकस पोर वे जाई ना चन तू साडा है ना घिन वनी मुश्किल जमा लटा फाटस। मेहमान मेहमान तब अल्लाहु अकबर। नबी से रोज मस्जिद में ईशा नमाज पढ़ी पूछन, मेहमान तो कौन आयो आ, मां मोहम्मद खिदमत क्यास तो मुझे रब राजी। मेरे हिकड़े दी हिकड़ो हमरा उठी बीठो कि या रसूल अल्लाह मां मेहमान आया। पर फरमाए केजो मेहमान आ, चई ता जो मेहमान। हुजूर फरमाए मुसल्ले के घर सा गया। नबी से मस्जिद में साहब सा मशवरो क्यों, मुझे मेहमान आयो आ, मुझे हाल जी ताके खबर आ, तो मुझे घर कमर का शे आए एड़ो को मानू आए जो मुझे मेहमान के वठी वनी। हजरत तलहा उठी बीठो, या रसूल अल्लाह ता जो मेहमान मुझे मां वठी मेहमान के वतई आयो घर। ज़ाल के जी अथई कुछ कि हिकड़ी मानी पई आ, तू खाए या मेहमान के खाराए। मां जी चया बैठक में रख, दियो रसाए छॾ, ऊंदे थी वञे। मां ठल्लो पियो वात हलायां, मां भले भुख ते हुजां मोहम्मद जो